नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त बिरा सिटी में ख़बर ॾींदा आहियूं। बिरा सिटी के मेन प्राइमरी स्कूल के उस्तादनि पारां PAO प्राइमरी बिरा अला बख्श मरी जी मुबैना तौर ज़्यादतियुनि बद अखलाक़ी अध ढंगे रवैये ऐं नाजाइज़नि ख़िलाफ़ स्कूल के हेड मास्टर उस्ताद तुफ़ैल अहमद जुनेजो, उस्ताद मोहम्मद कासिम जुनेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सख़्त एहतजाज करे TAO जे ऑफिस आॾो धरणो हयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ उस्तादनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तालीम खाते बिरा सिटी जो TAO प्राइमरी अला बख्श मरी असां स्कूल जे उस्तादनि सां नाजाइज़ियूं करे बद अखलाक़ी सां पेश अचे थो। इन जे मुसलसल अध ढंगे रवैये ऐं बद अखलाक़ी खां तंग अची असां एहतजाज कयो आहे। इन्हनि चयो त असां इन जे अहिड़े रवैये जी शिकायत DO नौशरो फिरोज़ खे पिण कई आहे, पर उन हिकिड़ी शिकायत जो नोटिस न आहे वरितो। हिननि तालीम खाते जे वज़ीर सैयद सरदार इशाद, तालीम खाते जे सूबाई सेक्रेटरी समेत ॿियनि वसावारनि खे मुतालबो कयो आहे त हिननि जे एहतजाज जो नोटिस वठी TAO प्राइमरी बिरा ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।